जुड़े में IHS जी टीम पारां रूरल हेल्थ सेंटर पहुंची सूरताल जो जायज़ो वरितो। IHS जी टीम ताहिर अब्बास, काशिफ उन्नड़, निगहत लाखैर जी अॻवानी में अस्पताल जो दौरो कयो। उन मौक़े ते डॉक्टर ताहिर अब्बास अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जुड़े जे सिहत मर्कज़ खे मॉडल हेल्थ फैसिलिटी सर्विस डिक्लेयर कयो वियो आहे, जॾहिं त सूबे में 10 अस्पतालुनि खे पिणु मॉडल हेल्थ फैकल्टीअ लाइ चूंडियो वियो आहे। मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में असां मॉडल हेल्थ फैसिलिटीज़ ठाहियूं पिया ऐं जुडो जी जेकी अस्पताल आहे RSC जुडो में उनखे बि मॉडल हेल्थ फैसिलिटी डिक्लेयर कयो वियो आहे। मॉडल हेल्थ फैसिलिटीज़ में तमामु जेकी बेसिक ऐं बुनियादी जेकी सहूलियतूं आहिनि उहे मिलंदियूं इंशाअल्लाह। हुन चयो त जुडे जी अस्पताल में जदीद लेबॉर्ट्री, अल्ट्रासाउंड, एक्सरे मशीन, डेंटल यूनिट ऐं एम्बुलेंस मुरम्मत कराए ॾिनी वई आहे। 20 सालनि खां बंदि हुई, उहो असां रिपेयर कराए वरिती आहे ऐं मोस्ट प्रोबेबली इंशाअल्लाह उहो 1 तारीख़ खां हीअ सर्विस जेकी आहे शुरू थी वेंदी एक्सरे जी। बाक़ी कुझु असांखे हिते HR जो मसइलो आहे असां स्टाफ जो, उहो बि इंशाअल्लाह ताला हल कयूं पिया। संदसि चवण त सिहत मर्कज़ में कुते ऐं नांग जे बचाव जी वैक्सीन मौजूदु आहे। मुलाज़िमनि जी हाज़िरी यकीनी बणाइण लाइ बायोमेट्रिक सिस्टम पिणु लॻायो वियो आहे। डॉक्टर ताहिर अब्बास चयो त सिंध में जिते बि सरकारी अस्पतालूं IHS वटि आहिनि, उन्हनि में अॻु जी भेट में काफ़ी बहितरी आई आहे, जिन खे वधीक सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk